जंगबंदी के बावजूद गज़ा ते इसराइली हमला बंद न थिया। 8 अक्टूबर साल 2023 खां शहीदन जो तादाद 69,000 ताईं वधी वियो आहे। अरब मीडिया रिपोर्टुनि मूजिब इसराइली हमले में तबाह थियल इमारतुनि ऐं ॿियनि हंधनि जे मलबे में दफ़न थियल फ़लस्तीनियुनि जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए तरफ़ इसराइल वधीक 15 फ़लस्तीनी कैदियुनि जा लाश फ़लस्तीनी इख़्तियारनि हवाले करे छॾिया। हमास हिकु ॿिए यरगमाली जो लाश इसराइल हवाले कयो आहे, जंहिंसां गज़ा में बचियल यरगमालियुनि जे लाशनि जो तादाद 5 थी वियो। उन खां अलावा लबनान ते इसराइली हमला पिणु जारी आहिनि, जिन में 3 माण्हू शहीद थिया आहिनि। पाकिस्तान 6 भेरे हांगकांग सिक्सिस जो टाइटल खटे वरितो। पाकिस्तान फाइनल में कुवैत खे 43 रन्सुनि सां शिकस्त ॾिनी। पाकिस्तान सभ खां वधीक भेरा हांगकांग सिक्सिस खटण वारी टीम बणिजी वई। पाकिस्तान आख़िरी भेरो साल 2011 में टाइटल खटियो हो। मैच दौरान कुवैत टॉस खटे पाकिस्तान खे पहिरीं बैटिंग जो मौक़ो ॾिनो। पाकिस्तान 6 ओवरनि में 3 विकेटुनि जे नुक़सान ते 125 रन्सूं ठाहियूं। पाकिस्तानी कप्तान अब्बास आफरीदी 52, अब्दुल समद 45, ख्वाजा नाफे 22 ऐं शाहिद अज़ीज़ बिना कंहिं रन्स जे आउट थिया। माज़ सदाकत 10 ऐं मोहम्मद शहज़ाद 4 रन्सूं ठाहे नॉकआउट रहिया। 136 रन्सुनि जो हदफ़ पूरो करण लाइ कुवैत जी टीम सिर्फ़ 92 रन्सूं ठाहे सघी। FIA जालसाज़ी ज़रिए पाकिस्तानी शोहरत हासिल करण जी कोशिश खे नाकाम बणाईंदे हिकु अफ़गानी शहरी समेत 4 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। FIA तर्जुमान मूजिब गिरफ़्तार शकी माण्हुनि में सिद्दीक़ुल्लाह, समीउल्लाह, फयाज़ ख़ान ऐं यूनिस ख़ान शामिल आहिनि। गिरफ़्तार शकी जवाबदार सिद्दीक़ुल्लाह अफ़गान शहरी आहे। जाली दस्तावेज़नि ज़रिए पाकिस्तानी शोहरत हासिल करण जी कोशिश करे रहियो हो। शकी यूनिस ख़ान पाण खे अफ़गान शहरी जो पीउ पेश कयो। यूनिस ख़ान जालसाज़ीअ में अहम किरदारु अदा करे रहियो हो, जॾहिं त शकी फयाज़ ख़ान ऐं समीउल्लाह शाहिदनि ऐं तस्दीक़ कंदड़नि जो किरदारु अदा कयो। सिद्दीक़ुल्लाह जी पाकिस्तान शोहरत जी गैर क़ानूनी तौर ते तस्दीक़ कई वई। सभिनी शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू कई वई आहे। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी सदारत हेठि अहम इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सूबाई पब्लिक सर्विस कमीशन सां लाॻापियल मामलनि ते बहस कयो वियो। इजलास में आफ़ीसरनि खे हिदायत कई वई त जनवरी साल 2026 में नई ख़ाली जायुनि जो ऐलान यकीनी बणायो वञे ऐं उन सां गॾु होमवर्क फौरी तौर ते शुरू कयो वञे। डिजिटलाइज़ेशन ज़रिए कारकर्दगी ऐं शफ़ाफ़ियत ॿिन्ही खे यकीनी बणायो वेंदो। गैर ज़रूरी इंसानी मुदाख़लत ऐं सिफ़ारिश कल्चर खे ख़तमु करण लाइ सभिनी मामलनि खे डिजिटल सिस्टम तहत आंदो वेंदो। भर्तीअ जे अमल खे पिणु तेज़ कयो वञे त जीअं अवाम खे तेज़ ऐं बहितर सहूलियतूं फ़राहम करे सघजनि। हिन क़दम जो मक़सदु सूबाई इंतिज़ामी निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं अमली तब्दीलियूं आणणु आहे, जंहिंसां अवाम जो एतमाद वधीक मज़बूत थींदो। पुणे वॾे वज़ीर ऐं मुस्लिम लीग काफ जे सीनियर अॻवान चौधरी शुजात हुसैन लाहौर में जर्मन सफ़ीर अना लिपेल सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शफ़ी हुसैन ऐं वफ़ाक़ी वज़ीर सालक हुसैन पिणु मौजूदु हुया। मुलाक़ात दौरान जर्मन सफ़ीर चौधरी शुजात हुसैन जी ख़ैरियत पुछा कई। ॿिन्ही अॻवाननि विच में ॿतरफ़ी वापार जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। चौधरी शुजात हुसैन चयो त पाकिस्तान ऐं जर्मनी जे विच में ॿतरफ़ी वापार खे वधाइण लाइ अमली क़दम खणणु ज़रूरी आहिनि ऐं पाकिस्तानी ऐं जर्मनी सीड़पकारनि लाइ गॾियल मंसूबनि खे ॻोल्हे सघिजे थो। हिन टेक्नोलॉजी मां भरपूर फ़ाइदो हासिल करण ऐं सीड़पकारीअ खे हथी ॾियण ते ज़ोर ॾिनो वियो। सूबाई वज़ीर शफ़ी हुसैन ऐं जर्मन सफ़ीर खे पंजाब में सीड़पकारीअ जे मौक़नि बाबति आगाह कयो। मुलाक़ात में ॿिन्ही मुल्कनि जे विच में गॾियल मंसूबनि जे इम्काननि जो जाइज़ो वरितो वियो।